अज अकेला आयूं तो कोई याद भी नथो करे। कल देग लाथी हुई तो सभिनीनि जी रड़ पी पवे। वॾा ॿ टे बूटियूं तो विझेंस। तू भी असां लय करे वयो आले पाण खे छा समझो थई। तू हज़री त ॾिनई रब वे लुक जो थई। रुगो पैसे जी पट पटा आशिक मथा लठा। रुगो पैसे जी पट पटा आशिक मथा लठा। एड़ो सोनो न तो सुजे जेको फ्री में करे प्यार। एड़ो सोनो न तो सुजे। बब्बू माफी मांग पाबी तू। केड़ी गल दी माफी? तेरे नाल प्यार कीता इस गल दी माफी या तेरे नाल ब्याह कराया इस गल दी माफी? इन्हां दे स्टैंडर्ड नाल मैं मैच नहीं हुंदी क्योंकि मैं पिंड च रहनी हां। सॉरी बोल दिया मेरी जुत्ती। 1995 2020 पागल थी व्यासी असीने जानी तुझी जो जंहिंखां काऊं भी मानी खसे वेंदो आ। अजकल उहे भी चवन था जानू तोखे मुखा अलग कोई नथो करे सके। एड़ा बूटा न दवाए लूसी तू मोरे भाषा वेड़ियो आ। असा एडे चुणी पाए वेठा आयो। तू अच नजर तो मां तो एड़ा जूता आणदम हाने डेजे तो खण फोन तो खबर पए न। पुट तुझे ला रिश्तो खणी आसी अमी कबूला। पुत त सही वार कानस अमी कबूला। पुत त सही दंद भी कानस आई सांवरिया अमी मुक्का पुछ न मुके 3 दफा कबूला। तोखे कबूला न पर हिनन जवाब दिनो। बुधो आ त खिलण सां रत वधंदी आहे ऐं असां खिलाइण वारा वीडियो ठाहींदा आहियूं। पोए फ्रूटन वारा पैसा असां खे ॾेई वञो। हुकूमत पाकिस्तान के असां नौजवाननि जी पुरजोश अपील आहे त बराए महिरबानी असांजा पेपर हाणे मोबाइल ते वरिता वञनि। छो जो राइटिंग खां वधीक स्पीड हाणे असांजी टाइपिंग जी आहे। आशिक के पंहिंजो महबूब छॾे वियो। आशिक चयो बाबा मूंखे का परवाह न आहे अला मूंखे ॿियो यार ॾींदो। तूं भल जा ॿियो यार कर मां बि तोखे यार करे ॾेखारींदसि। वो छॾे वियो पुठ ते धमाका।